रिपोर्ट गुलज़ार मंचांडियो। शहदाद कोट जे सीनियर उस्ताद निसार मंचांडियो प्रेस क्लब शहदाद कोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुछ ॾींहं अॻु मुंहिंजे पुट फर्ज़ंद चांडियो पीपी अॻवान ऐं कुझु इदारनि ख़िलाफ़ नाज़ेबा ॿोली इस्तेमालु कई हुई। उन करे मां समूरनि इदारनि खां ऐं पीपी अॻवाननि खां माफ़ी वठां थो। मुंहिंजे पुट खे ॿियनि माण्हुनि बरगलायो आहे, जंहिं सबबु हू अहिड़ा अल्फाज़ पियो कढे। मां मुतालबो कयां थो त DIG लाड़काणो SSP कंबर शहदाद कोट त मुंहिंजे पुट फर्ज़ंद चांडियो खे कुझु माण्हुनि पारां वर्गलायो वियो आहे, जंहिं जी जांच करे उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल कैसर बिरोई जीअं त कुझु ॾींहं अॻु मुंहिंजे पुट फर्ज़ंद अली चांडे जेको बिलाल भुट्टो साहिबु अची पियो उते कुझु ग़लति सलत ॻाल्हियूं पियूं मीर साहिबु नादर ख़ान लाइ या बिलाल साहिब लाइ आसिफ साहिब लाइ या कंहिं शहर जे माण्हुनि लाइ या कंहिं ॿियनि खे को कुझु बि कंहिं एजेंसियुनि खे कुझु ग़लति ॻाल्हायो उन लाइ मां सभिनी खां माज़रत कयां थो, माफ़ी घुरां थो। ऐं मुंहिंजे पुट फर्ज़ंद खे को इस्तेमालु करे रहियो आहे। कुझु ॾींहंनि खां वठी मुंहिंजो पुटु शरीफ़ माण्हू आहे, निमाज़ पढ़ंदड़ आहे। मां असांजो घरानो तमामु शरीफ़ आहे, इज़तदार माण्हू, सभु असां नौकिरी वारा आहियूं। मुंहिंजो पुटु पुलिस में आहे, भाउ पुलिस में आहे, मां पाण उस्तादु आहियां ऐं पेगबरी पेशा वास्तो आहियां। कॾहिं बि का बि ॻाल्हि केतिरे हेतिरो 52 साल मुंहिंजी उमिरि आहे, कॾहिं बि कंहिं बि ॻाल्हि में को बि असां लाइ का शइ बि डाहे न को असांजो ख़राबु रिकॉर्ड आहे। इन जे करे हिन खे को इस्तेमालु करे त मां चीफ जज साहिब खां, आर्मी चीफ खां, वज़ीर सिंध खां, सुप्रीम कोर्ट चीफ जज खां इहो मुतालबो थो कयां त मुंहिंजे पुट खे जेको इस्तेमालु करे रहियो आहे उनखे बेनक़ाब कयो वञे, उनखे ॻोल्हियो वञे जेको मुंहिंजे पुट खे इस्तेमालु थो करे। कॾहिं बि असां इन शइ जे ख़िलाफ़ु न रहियूं। असां हिन मुल्क में ॼावा आहियूं, हिन मुल्क जो खाऊं था, हिन मुल्क जो रोज़गार, हिन मुल्क में रोज़गार कयूं था। इहा मां वरी बि सभिनी इदारनि खे मुदबाना गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे पुट खे जेको इस्तेमालु करे थो उन माण्हू खे ॻोल्हे साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे जीअं मुंहिंजो पुटु बेकसूर साबित थिए।